الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل من كان عدوا لجبريل فإنه نزله على قلبك بإذن الله مصدقا لما بين يديه وهدى وبشرى للمؤمنين من كان عدوا لله وملائكته ورسله وجبريل وميكال فإن الله عدو للكافرين ولقد أنزلنا إليك آيات بينات وما يكفر بها إلا الفاسقون أو كلما عاهدوا عهدا نبذه فريق منهم بل أكثرهم لا يؤمنون ولما جاءهم رسول من عند الله مصدق لما معهم نبذ فريق من الذين أوتوا كتاب الله وراء ظهورهم كأنهم لا يعلمون واتبعوا ما تتلو الشياطين على ملك سليمان وما كفر سليمان ولكن الشياطين كفروا يعلمون الناس السحر وما أنزل على الملكين ببابل هاروت وماروت وما يعلمان من أحد حتى يقولا إنما نحن فتنة فلا تكفر فيتعلمون منهما ما يفرقون به بين المرء وزوجه وما هم بضارين به من أحد إلا بإذن الله ويتعلمون ما يضرهم ولا ينفعهم ولقد علموا لمن اشتراه ما له في الآخرة من خلاق ولبئس ما شروا به أنفسهم لو كانوا يعلمون ولو أنهم آمنوا واتقوا لمثوبة من عند الله خير لو كانوا يعلمون صدق الله العظيم चो त जेको माण्हू आहे दुश्मन जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ पोइ बेशक इन जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम नाज़िल कई इन क़ुरान खे तुंहिंजे दिलि मुबारक ते अल्लाह जे हुकुम सां जेको तस्दीक़ कंदड़ आहे पंहिंजे आॾो वारे किताबनि जी ऐं हिदायत आहे ऐं ख़ुशख़बरी आहे मोमिननि जे लाइ जेको माण्हू दुश्मन आहे अल्लाह जे लाइ ऐं उन जे मलाइकनि जे लाइ उन जे रसूलनि जे लाइ जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ ऐं मीकाइल जे लाइ पोइ बेशक अल्लाह ताला दुश्मन आहे काफ़रनि जे लाइ अलबत्त तहक़ीक़ नाज़िल कयोसीं असां तुंहिंजे तरफ़ आयतुनि चिटियुनि खे पधरिन खे वाज़िहनि खे नथा इनकार कनि इन्हनि जो मगर फ़ासिक़ पोइ जॾहिं बि मुआहिदो कयूं मुआहिदो करणु त फिटो कयो इन खे हिकिड़ी जमात इन्हनि मंझां इन्हनि मां बल्कि अक्सर इन्हनि मां नथा ईमान आणनि जॾहिं आयो इन्हनि वटि को रसूल अल्लाह जे तरफ़ां जेको तस्दीक़ कंदड़ हुयो उन शइ जे लाइ उन किताबनि जे लाइ जेका इन्हनि सां गॾु हुया त फिटो कयो हिकिड़ी जमात उन्हनि माण्हुनि खां जेके ॾिना विया किताब अल्लाह जे किताब खे पंहिंजे पुठियुनि जे पुठियां ॼणति इहे नथा ॼाणनि ऐं ताबेदारी कयूं जो न तिलावत कई उन शइ जी जो पढ़िया शैताननि सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जे बादशाही ते ऐं न कुफ़ुर कयो सुलेमान अलैहिस्सलाम पर शैताननि कुफ़ुर कयो ऐं सेखारींदा माण्हुनि खे जादू ऐं जेको नाज़िल कयो वियो ॿिनि मलाइकनि ते बाबिल शहर में हारूत ऐं मारूत न सेखारींदा हुया कंहिं बि हिकिड़े खे एतिरे ताईं जो चवंदा हुया ॿई त रुॻो असां आज़माइश आहियूं पोइ न कुफ़ुर कजां तूं
पोइ सिखंदा हुआ इन्हनि ॿिन्हीअ खां उहो जो जुदाई कनीअ सां घरवारी ऐं उन जे मुड़ुस जे दरमियान ऐं न हुया इहे नुक़सानु ॾींदड़ इन जे ज़रिए सां कंहिं बि हिकिड़े खे मगर अल्लाह जो इल्म सां ऐं सिखंदा हुआ उन शइ खे जेका नुक़सानु ॾिए इन्हनि खे ऐं नथी नफ़ो ॾिए इन्हनि खे। बेशक इन्हनि ॼातो लमन इश्तरा मालहू फिल आख़िरति मिन ख़लाक़, जा माण्हू विकियो पंहिंजे हर उन शइ खे जेका नऊं दीनी जे लाइ आख़िरत में कंहिं बि हिसे खां बुरो आहे जो विकिरो कयूं इन सां पंहिंजे नफ़्सनि खे जेकॾहिं ॼाणनि हा, जेकॾहिं इहे ईमान आणनि हा ऐं तक़वा इख़्तियार कनि हा त अलबत सवाबु हुजे आहे इन्हनि जे लाइ अलाह वटूं जेको भलो आहे जेकॾहिं इहे माण्हू ॼाणनि। सूरतुल बक़रा उन जो 12हों रुकू पहिरियों सिपारो आयत नंबर 96 खां आयत नंबर 103 ताईं सॼो मुकमल रुकू तिलावत कयोसीं ऐं उन जो तर्जुमो पढ़ियोसीं। हाणे मुख़्तसर तफ़सीर इन आयत जो शान नुज़ूल इहो लिखियो अथनि त इब्न सूरिया नाले हिकिड़े माण्हू या यहूदिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयूं त वही केरु खणी ईंदो आहे तव्हां ते? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायत जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम। यहूदिन चयो त इहो त असांजो दुश्मन आहे, तौरात में वही खणी ईंदो जंहिंमें असां ते ॾुखिया अहकाम हूंदा हुआ, तकलीफ़ देह अहकाम हूंदा हुआ। जेकॾहिं मीकाइल अलैहिस्सलाम खणी अचे जेको मींहनि ते मुक़ररु आहे, हवाउनि ते मुक़ररु आहे त पोइ असां उन खे मञींदासीं। अल्लाह ताला उन्हनि जे एतिराज़ जे जवाब जे बजाए हिकिड़ो उसूल ॿुधायो त जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो उहो मुक़द्दस मलाइक आहे जंहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब अतहर ते अल्लाह जे हुकुम सां अल्लाह जे इजाज़त सां क़ुरान मुक़द्दस जी वही खणी आयो। उहो क़ुरान मुक़द्दस जंहिंमें अॻियनि किताबनि जी तस्दीक़ आहे। इन क़ुरान मुक़द्दस में हिदायत बि आहे ऐं मोमिननि जे लाइ बिशारत बि आहे, ख़ुशख़बरी आहे। कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद में बिशारत आहे मोमिननि जी। पोइ अल्लाह ताला इन्हनि यहूदिन खे जवाब में इरशाद फ़रमायो मन कान अदुव्वन लिल्लाह, जेको अल्लाह जो दुश्मन, मलाइकनि जो दुश्मन, रसूलनि जो दुश्मन, जिब्रील अमीन अलैहिस्सलाम जो दुश्मन, मीकाइल अलैहिस्सलातु वस्सलाम जो दुश्मन, पोइ अल्लाह अहिड़नि काफ़रनि जो दुश्मन आहे जंहिंजी अल्लाह सां दुश्मनी उन जो छा बचियो। जेको मलाइकनि सां दुश्मनी रखंदो, अल्लाह जे रसूलनि सां दुश्मनी रखंदो ऐं अल्लाह जे दीन सां दुश्मनी रखंदो त अल्लाह ताला फ़रमायो त इहो अल्लाह जो दुश्मन आहे। फ़इन अल्लाह अदुव्वुल लिल काफ़िरीन, पोइ अल्लाह बि काफ़रनि जो दुश्मन आहे। त पोइ त इहे इन्हनि माण्हुनि जो एतिराज़ त अल्लाह जी ज़ात ते मुक़द्दस ते बि थियो न, छो त जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम खे मोकिलण वारी ज़ात कंहिंजी? अल्लाह ताला जी आहे। पोइ अल्लाह ताला फ़रमाए इन्हनि जी दुश्मनी मलाइकनि सां रुॻो न अथई, इन्हनि जी दुश्मनी अल्लाह जी ज़ात मुक़द्दस सां अथई। अल्लाह सिं फ़रमायो जेको तो जे तरफ़ असां नाज़िल कयो आहे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद, इन में वाज़िह दलाइल आहिनि, चिटियूं आयतूं आहिनि, वाज़िह बिल्कुलु, काई बि इन्हनि में गुंजाइश कोन्हे, को बि शक शुबहो कोन्हे, का बि जेको आहे तरद्दुद ऐं इह्तिमाल जी ॻाल्हि कोन्हे, बिल्कुलु वाज़िह अहकाम आहिनि। पर इन जो इनकार केरु कंदा? इन जो इनकार कंदा फ़ासिक़ माण्हू, अल्लाह जा नाफ़रमान जेके अल्लाह जे अहकामनि खे न मञींदा। जीअं यहूदिन किताबनि खे न मञियो, अंबिया जी दावत खे न मञियो, अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात खे न मञियो, अहिड़े क़िस्म जा जेके सरकश फ़ासिक़ ऐं फ़ाजिर हूंदा अल्लाह जे किताबनि खे न मञींदा। वरी अल्लाह ताला अॻिते यहूदनि बदबख़्तनि जी ॻाल्हि बयानु फ़रमाई त जॾहिं बि इहे यहूदी को बि मुआइदो कंदा हुआ नबज़हू त उन मुआइदे खे टोड़े छॾींदा हुआ, ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा हुआ, उन ते बीहंदा कोन हुया। मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में हुजनि या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में मदीने जा यहूदी हुजनि
यहूदियुनि जी इहा फितरत आहे, पंहिंजे मुआहिदनि ते बीहंदा ई कोन्हनि। अॼुकल्ह खे बि तव्हां ॾिसंदो पूरी दुनिया में मुआहिदनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़, हुक़ूक़ इंसानी जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ क़ौम तव्हांखे नज़र ईंदी त यहूदियुनि जी क़ौम हूंदी, जेका अलाह जे आसमानी किताबनि जी बि मुख़ालिफ़ ऐं जेके मुआहिदात आहिनि उन्हनि जी बि मुख़ालिफ़ ऐं उन्हनि खे पूरे करण वारी क़ौम नाहे त यहूदियुनि जी क़ौम आहे। अलाह ताला फ़रमाए अक्सर इन्हनि मां नथा मञनि, तौरात खे, आसमानी किताबनि खे ईमान नथा आणनि। पोइ जॾहिं बि इन्हनि वटि रसूल को ईंदो अलाह जे तरफ़ां, ईसा अलैहिस्सलाम हुजे, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे, अॻियनि नबियनि जी अॻियनि किताबनि जी तस्दीक़ करे त जेके कि अहले किताब हुया, फ़रीक़ुम मिनल लज़ीना ऊतुल किताब, अहले किताब जिन खे किताब मिलियो, अहबार यहूद, यहूद जा आलिम, यहूद जा अहले इल्म, यहूद जा ॼाणू, किताब अल्लाहि वरा ज़ुहूरिहिम, इन्हनि ॼाणू माण्हुनि, इन्हनि आलमनि यहूदनि जे अलाह जे किताब खे पंहिंजे पुठी जे पुठियों फिटो करे छॾियो। त ईअं कंदा हुया, आसमानी किताबनि खे, आसमानी तालीमात खे हिकिड़ो टोलो हुयो, उन जे अहकामनि खे पंहिंजे पुठी जे पुठियां फिटो करे छॾींदा हुआ। कअन्नहुम ला यअलमून, ॼण त इन्हनि खे काई ख़बर कोन्हे का, ॼण त इन्हनि खे कोई इल्मु कोन्हे। हाणे बि असां खोड़ माण्हू ईअं चवंदा आहिनि त इहो मसइलो मतां ॿुधूं त पोइ असांखे ख़बर पोइ वरी इहो कमु पोइ गुनाह ते ॼाणी वाणी कजे त बि गुनाह। ऐं इहा अटकल सां पाण खे बचाइण जे लाइ हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि न ॿुधूं त मतां वरी पोइ सुभाणे गुनाह कयूं त बि गुनाह आहे, उन्हनि खे इल्मु हूंदो आहे। अलाह ताला फ़रमायो इहे अमल न करण जे करे पाण खे अहिड़ो ला इल्मु पेश कनि पिया त ॼण त असांखे कोई इल्मु कोन्हे का, काई ख़बर कोन्हे का। वत्तबअू मा तत्लु शयातीन, ऐं इहे यहूदी बदबख़्त शैताननि जे कढ हुया। सुलेमान अलैहिस्सलाम जे बादशाही में, जंहिं वक़्त में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हुयो त उन वक़्त में यहूदियुनि में जादू जो चर्चो आम हुयो, पर अल्लाह ताला उन जो किस्सो हिन तरह बयानु कयो आहे त इहे शैतान आसमान ॾे चढ़ी वेंदा हुआ, पोइ उते वरी कन ॾींदा हुआ, मलाइकनि जी ॻाल्हि ॿोल कलाम ॿुधंदा हुआ, पोइ ज़मीन में लही ईंदा हुआ, पोइ भोपनि खे अची ॿुधाईंदा त फलाणो मरंदो, फलाणो ॼमंदो, फलाणो वाक़ियो थींदो। पोइ भोपा वरी उन सां 70-70 100 कूड़ मिलाए करे माण्हुनि खे गुमराह कंदा हुआ। पोइ इहे यहूदियुनि में इहा ॻाल्हि आम थी वई, बनी इसराइल में इहा ॻाल्हि आम थी, अनल जिन्नत आलमुल ग़ैब, त जिन्ननि खे इल्मु ग़ैब आहे। आसमानी इहे ॿुधी था अचनि, इन्हनि खे इल्मु ग़ैब आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पोइ छा कयो त इहे जेके किताब उन्हनि लिखिया हुआ, भोपनि जेके जिन्ननि उन्हनि खे ॻाल्हियूं ॿुधायूं, उन्हनि किताबनि खे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम गॾु कराए पेटी में विझराए करे पंहिंजे कुर्सी जे हेठों दफ़न करे छॾियईं। पोइ फ़रमाईं ला अस्मा अहदन यक़ूलु अन्न शैतान यअलमुल ग़ैब इल्ला ज़रबतु उनुक़हू। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ऐलान करायो, जंहिं इहो अक़ीदो रखियो, जंहिं इहो चयो त जिन ग़ैब ॼाणींदा आहिनि, मां उन खे क़तल कराए छॾींदुमि, उन जी गर्दन उॾाए छॾींदुमि। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम इहो ऐलान कयो। पोइ जॾहिं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम तक़दीर इलाही सां अलाह जे तरफ़ मुंतक़िल थिया, मौत उन्हनि ते आई, पोइ इहे जेके सुलेमान अलैहिस्सलाम जेके किताब दफ़न कराया हुआ, पोइ इहे यहूदियुनि जा उलमा ऐं इहे उन्हनि जे बनी इसराइल जा माण्हू विया, दफ़न थियल किताबनि खे कढियऊं, ऐं शैतान बि हिकिड़ी माण्हू जी सूरत ऐं शक्ल वठी करे इन जमात सां अची गॾियो बनी इसराइल जी। उन्हनि खे चई त मां तव्हांखे अहिड़ी खाण ॿुधायां थो जो तव्हां सदाईं खाईंदव पिया, सदाईं तव्हां वटि इन में माल हूंदो। पोइ उन्हनि खे अची ॿुधाईं त हिते हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे कुर्सी जे हेठों इहा खाण दफ़न थियल आहे। पोइ पाण कुंड में बीठो ऐं उन्हनि जेको आहे शैतान जेको हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे कुर्सी जे वेझो पियो वञे, जिन जेको वेझो पियो वञे उहो सड़ी पियो वञे। पोइ इहो माण्हुनि खे ॾस पियो ॾिए त हिते पियो अथव इहो खज़ानो। पोइ माण्हुनि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे कुर्सी जे हेठों इहे किताब जेके शैतान लिखिया हुआ, सुलेमान अलैहिस्सलाम उन्हनि जा ज़ब्त कराया हुआ, उहे कढियऊं। पोइ वरी जेको आहे माण्हुनि में इहा ॻाल्हि आम करे छॾियऊं त सुलेमान अलैहिस्सलाम जादूगर हुयो। इन्हनि माण्हुनि खे इहा चई त सुलेमान अलैहिस्सलाम जादूगर हुयो। पोइ बनी इसराइल खे ॾसियऊं त सुलेमान अलैहिस्सलाम हे जेका बादशाही कंदो हुयो, हवाउनि ते
जिन्ननि ते जेका इनखे बादशाही हुई या इन्ही जे जादू ते हुई। अल्लाह ताला तरदीद फरमाई वमा कफ़र सुलैमान, हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो बरगुज़ीदा नबी हुयो, उन कुफ़ुर जी का अहिड़ी ॻाल्हि कोन कही, को कलमो कोन चयो, को कमु कोन कयो। वलाकिन्न शयातीन कफ़रू युअल्लिमून अन्नास सिहर, पर इन्हनि शैताननि कुफ़ुर कयो, माण्हुनि खे जादू सेखारींदा हुया। इंशाअल्लाह इनखे इते छॾियूं था। कुझु इहो तफ़सील तलब आहे त जादू छाखे चइबो आहे, जादू नाजाइज़ आहे या जाइज़ आहे। उते वरी ॿ मलाइक अल्लाह ताला नाज़िल कया, हारूत ऐं मारूत, बाबिल शहर में। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त सुभाणे इनखे तफ़सील सां पढ़ंदासीं। अक़ूलु क़ौली हाज़ा वअस्तग़फ़िरुल्लाह। अल्लाहुम्मा अहदिना फ़ीमन हदैत वआफ़िना फ़ीमन आफ़ैत वतवल्लना फ़ीमन तवल्लैत, बारिक लना फ़ीमा आतैत वक़िना शर्र मा क़ज़ैत फ़इन्नका तक़दी वला युक़ज़ा अलैक। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहबिहि व ज़ुर्रिय्यतिहि। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।